ई गुलू कलोड़े वारो जेको मसलो आयो अॼु जो न आहे, इहो गुलू कलोड़े जे मसइले खे तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि। इन जी लाइन असांजे लाइन सुपीरियर फारूक अहमद कलोड़े साहब कटराई, फारूक अहमद काबूरे साहब कटराई हुई। उन खां बाद में इहो माण्हू 20 माण्हुनि खां गॾु अची असांजे बाईपास ते असांजे लाइन में हिनखे गले मां वठी उन जी बेइज़ती कई हुई। असां थाणे ते वियासीं, पर अनफॉर्चुनेटली असांजी जेको आहे उन टाइम ते FIR न थी हुई ऐं असां हिन माण्हू जे ख़िलाफ़ु प्रैक्टिस कंदा रहंदा आहियूं, लाइनूं कटाईंदा आहियूं, पर इहे माण्हू जेके दहशतगर्द आहिनि ऐं ब्लैकमेलर आहिनि। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन सीपको डिवीज़न मोरो के चेयरमैन इम्तियाज़ मला, शाहनवाज मला, सिकंदर संदेलो, अब्दुल हमीद घांगरो, गुलाम अब्बास बुरड़ो, डिवीज़न ऑफिस चेयरमैन असलम अब्बासी, जनरल सेक्रेटरी महताब पंजारो, रेवेन्यू ऑफिस मोरो के महबूब अली और दीगर मुलाजमीन ने बाजुओं पर स्याह पट्टियां बांध कर शदीद एहतजाज किया। उन खां पोइ जेको आहे असां हुनजे ख़िलाफ़ FIA साइबर क्राइम में दरख़्वास्त विधी आहे। उन खां अॻु में उन गुलू कलोड़े जे ख़िलाफ़ SDO वटि हिकिड़ी दरख़्वास्त जमा करायल आहे त हिन जे ख़िलाफ़ FIR दर्ज करी वञे। उमेद आहे त जल्द खां जल्द असांजो SDO साहब लेटर इशू करे पुलिस मोरो थाणे ते ऐं हुनखे जेको आहे पंहिंजो जेको वियल आहे लेटर उन ते गिरफ़्तार कंदा। हुनजे घर ते छापो हणी बिजली जी गिल्ड जेका आहे ऐं हुनजी जेके बिजली चोरी खपाईंदड़ जी जेका प्रेटिक्स जेका आहे उहा फौरी तौर ते बंदि कराई वञे। दादू रोड मोरो पर वाक़े शॉपिंग सेंटर के ऊपर रिहायशी गुलजार उर्फ गुलू कलोड़ो ने बिजली चोरी की और बिजली करीबी रिहायशों को फरोख्त करके मानामा लाखों रुपए कमा रहा है। हिकिड़ो बिजली चोर, बिजली विकिणंदड़, लखे रुपया कमाईंदड़, इदारे खे नुक़सान ॾींदड़ गुलज़ार अली उर्फ गुलू कलोड़ो उहो जेको आहे असांजे ख़िलाफ़ जेको आहे सोशल मीडिया ते ट्रायल करे ऐं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं जेको उन सां गॾोगॾु बिजली चोरीअ जे ट्रांसफार्मर में थंभनि में धमाका कराए 11,000 उन खे ट्रांसफार्मर खे नुक़सान अथसि। असांजे महले पाड़े जा उहे रहवासी उन्हनि शिकायतूं कयूं, उहे ट्रांसफार्मर जेके आहिनि फाटा आहिनि जेको आहे लखे रुपया ख़र्च करे उहे ठाराए विया आहिनि। दादू रोड पर वाक़े सिटी 2 के इलाके में कोडल शाह होटल ट्रांसफार्मर, जफरुल्लाह कलोड़ ट्रांसफार्मर और दीगर मकामात से तारे बिजली चोरी करके मुख्तलिफ दुकानों, होटलों, स्त्री के दुकानों, दर्जियों और घरों को मानामा और चोरी के खिलाफ काम करते हुए लाइन स्टाफ के काम के दौरान रुकावट पैदा करने का सिलसिला भी जारी है। कलोड़ा माला में ट्रांसफार्मर्स में 11,000 की वायरें फोड़ने और अपनी फेसबुक ID के ज़रिए धमकियां देकर महल्ले के मौजूद को हिरासा कर रहा है। इस सिलसिले में SHO मोरो को ख़त भी लिखा गया है। सिंधी अल्ताफ़ सुमरो, ब्यूरो चीफ मीडियाज़ा न्यूज़, ज़िला नौशेरा फ़िरोज़।